सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में क्रिमिनोलॉजी शोबे जी तरफ़ां नौजवाननि लाइ सेमिनार मुनक़िद कयो वियो। सिंधोलॉजी जे पीर हिसामुद्दीन शाह राशिदी ऑडिटोरियम में मुनक़िद कयल सेमिनार जी सदारत वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो पारां क्रिमिनोलॉजी शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर नबी बख़्श नारेजो कई। तशद्दुद खां पाक नौजवाननि लाइ पॉलिसी जोड़ण वारे मौज़ू ते कोठायल हिक ॾींहं वारे सेमिनार में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, यूनिवर्सिटी ऑफ लॉ कराची जे डॉक्टर जावेद अहमद मसूदी, डॉक्टर नासिर मुस्तफ़ा, सिंध यूनिवर्सिटी जे बॉयज़ हॉस्टल जे प्रोवोस्ट डॉक्टर पसंद अली खोसो, हमीद मैसर ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे अंग में उस्ताद ऐं शागिर्द पिणु पिंडाल में मौजूदु रहिया। सेमिनार में ख़िताब कंदे डॉक्टर जावेद अहमद मसूदी जो चवणु हो त वेॻाणप ऐं अकेलाई नौजवाननि खे मंशा जे ओड़ाह में धिके थी ऐं अहिड़नि नौजवाननि जी पुॼाणी पुरतशद्दुद अमल में पनाह वठण सां थिए थी। हिन चयो त नौजवाननि खे जुर्म, तशद्दुद ऐं मंशियात खां बचाइण लाइ उस्ताद, वालिदैन ऐं इदारा गॾिजी कमु करे सघनि था। हिन चयो त शागिर्द पंहिंजे निसाबी किताबनि ऐं तहक़ीक़ ते ध्यानु ॾियनि। डॉक्टर पसंद अली खोसो चयो त सिंध यूनिवर्सिटी नौजवाननि खे तशद्दुद खां परे करण लाइ मुतहरिक किरदारु अदा करे रही आहे। हिन मज़ीद चयो त यूनिवर्सिटी तरफ़ां ताज़ो ई मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स सां मुलाक़ात गॾिजाणियूं करे हिकु जामिया मनसूबाबंदी कई वई आहे। प्रोफेसर डॉक्टर नबी बख़्श नारे जो चवणु हो त नौजवाननि लाइ अख़्तियारियूं हिन वक़्तु तमामु घणियूं संजीदा आहिनि, पर इदारनि ऐं कैंपसनि विच में राब्ते जी विथी आहे। सेमिनार में शागिर्दनि खे सवाल पुछण जो पिणु मौक़ो ॾिनो वियो। शागिर्दनि जो चवणु त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हर रोज़ थियण खपनि। सेमिनार में महिमान ख़ासि खे अजरक पाराए संदनि थोरा मञिया विया। कैमरामैन फैज़ मोहम्मद खटियाण सां गॾु साजिद बालादी, यूनिवर्सिटी ऑफ सिंध, जामशोरो।